नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली जे इजलास में मुख़ालिफ़ धुर जूं ॿ वॾियूं पार्टियूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी वयूं। बिलावल भुट्टो जे रिमार्क्स ते नून लीग ऐवान मां वॉकआउट करे वई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त घोटकी हादसो इंतहाई संजीदा आहे। मुल्क में थियल समूरनि ट्रेन हादसनि जी जांच कराई वञे। रेलवे हादसनि ते हुकूमत अॼु ताईं जवाब नाहे ॾिनो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त ट्रेन हादसनि ते वज़ीर आज़म खे पंहिंजनि वज़ीरनि खां इस्तीफ़ा वठणु घुरिजे। आज़म सवाती खे हादसे वारे हंधि मोकिलण लाइ वज़ीर आज़म खे ट्वीट करणो पियो। बिलावल भुट्टो चयो त रेलवे वारो वज़ीर ऐं नून लीग जा कागज़ी उहिदेदार सियासत चमकाइण लाइ उथी बीहनि था। नारोवाल जो उहिदेदार चवे थो त उन खे संदसि कद मुताबिक़ मौक़ो ॾिनो वञे। बिलावल भुट्टो जे अहिड़े बयान ते नून लीग जे मेंबरनि एहतजाज कंदे ऐवान मां वॉकआउट कयो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली जे इजलास में मुख़ालिफ़ धुर जूं ॿ पार्टियूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी वयूं। बिलावल भुट्टो जे रिमार्क्स ते नून लीग ऐवान मां वॉकआउट करे वई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त घोटकी हादसो इंतहाई संजीदा आहे। मुल्क में थियल समूरनि ट्रेन हादसनि जी जांच कराई वञे। रेलवे हादसनि ते हुकूमत अॼु ताईं जवाब नाहे ॾिनो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त ट्रेन हादसनि ते वज़ीर आज़म खे पंहिंजनि वज़ीरनि खां इस्तीफ़ा वठणु घुरिजे। आज़म सवाती खे हादसे वारे हंधि मोकिलण लाइ वज़ीर आज़म खे ट्वीट करणो पियो। बिलावल भुट्टो चयो त रेलवे वारो वज़ीर ऐं नून लीग जा कागज़ी उहिदेदार सियासत चमकाइण लाइ उथी बीहनि था। बिलावल भुट्टो जे अहिड़े बयान ते नून लीग जे मेंबरनि एहतजाज कंदे ऐवान मां वॉकआउट कयो।